इहे मुल्क जा मोतबर उहिदा आहिनि, इन्हनि ते पंहिंजो वतन कोन विकिणबो आहे। पीपलनि वतन विकिणी इन बाज़ार ते उज़माला लीलराइनि पिया, उन ते हुननि खे अचे थो नथो, असांखे त शर्म अचे त असांजे नस्ल मां आहिनि, असांजा पाड़े जा आहिनि, ऐं उते मज़ाक उॾाईंदा आहिनि। पंजाब मां वञा थो, मज़ाक उॾाईंदा आहिनि त हिते तव्हांजा जेके MNA चवनि था उन्हनि जूं हरकतूं कहिड़ियूं, असेंबलीअ में उनजो किरदारु कहिड़ो आहे। वज़ारत उज़मा कंहिं वटि बि अचे, वज़ारत उज़मा हींअर सुवाल न आहे त कंहिं वटि हुजे, सदारत कंहिं वटि हुजे, इहे त बंदर बांड थियल आहे, सा थी वई आहे। त मुंहिंजे ख़्याल में पंहिंजनि वज़ारत उज़मा सदारत इन जे उहिदे लाइ वतन जो सौदो करणु इहो नाजाइज़ आहे। सो या अपील ऐं ॿिया छा माना ग़ुलामी जी या ख़ुशामदनि जी, इन मां को पब्लिक खे को फ़ाइदो कोन्हे थियणो। उन करे पहिरीं पंहिंजो किरदारु सवलो कनि, पंहिंजो सूबे में करप्शन खां फ्री निज़ाम कनि, ड्रग्स फ्री निज़ाम कनि, पब्लिसिटी कमीशन खे ठाहीनि, पोइ कंहिं चङो उहिदो करणु। अंग्रेज़ीअ में की चवणी आहे, फर्स्ट डिज़र्व देन डिज़ायर। पहिरीं तव्हां हुनजा अहल थियो, पोइ घुर करियो। पीपल आहे बेईमान साबित थियल, जेकॾहिं वज़ारत उज़मा या सदारत ते जिते था महल ॾियनि, उन में उहा तेज़ी थी अची वञे त उन करे आउं चवंदो डिज़र्व ई कोन था कनि, न मिलणु घुरिजे। छा आहे कंहिं पढ़ी आहे, मूं पढ़ी आहे उन में 17 मिनिस्ट्रीज़ मर्कज़ मां ख़तमु थियणियूं हुयूं, जेके अॼु ताईं ख़तमु कोन थियूं। लॉलीपॉप असांखे न ॾेखारी। 17 फेडरल मिनिस्ट्रीज़ ख़तमु थियणियूं हुयूं। ॿिया गैर ज़रूरी इदारा ठाहिया पिया आहिनि, अथॉरिटीज़ ठही पियूं आहिनि इस्लामाबाद मां, उहो ख़तमु थियणियूं हुयूं। उहो जो ख़तमु थियनि हा त मर्कज़ ते बोझ घटि पइजो, उन्हनि खे पैसनि जी खोट जी ज़रूरत ई न पवे। पर हाणे तालीम, सिहत, लोकल गवर्नमेंट खे बि मर्कज़ जे हवाले करिणो आहे त पोइ पैसा त ज़ाहिर आहे उन्हनि खे ॾियणा पवंदा न। उन करे ही मासूम थियण था चाहिनि या हमदर्दी था हासिल करणु चाहिनि। 18वीं तरमीम जो सौदो पुटु हुन जो करे चुको आहे। SIFC जे ज़रिए सॼी मिल्कियत सूबनि जी उहा हवाले थी चुकी आहे। उन करे उन खां पोइ अदलिया जो ॿेड़ो ॿेड़ी चुका। त 18वीं तरमीम जी में जेके मुस्बत शयूं हुयूं, उन मां अक्सरियत त विञाए चुका आहिनि। उन खां पोइ 27वीं तरमीम ताईं 9 तरमीमूं ॿियूं थी चुकियूं आहिनि, जिन में अक्सरियत विञाए चुका आहिनि। ऐं पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी पोएं साल ॾिनूं अथनि उन में क़ौमी असेंबलीअ मां, उहो पुट कयो अथसि। त चवंदो त पीउ त जेको कयो, पुट पीउ वरी मथां दरिया लिखी ॾिनो, को हुजे न को फज़ीलत त का ॻाल्हि करियूं। उन करे सिंध लुटण खां पोइ सिंध में मासूम थियण जी कोशिशि कंदा। असीं उन्हनि खे बेनकाब कंदासीं माण्हुनि खे त ए दारिया दलाल, ए बेईमानीअ जे करे निकिता आहिनि, ए सिंध दोस्ती करे कोन निकिता। गैर मुल्की अञा ताईं हिते पिया हलनि। तीअं मंशियात जो बि दुहिल वॼायो अथनि। तव्हां कोशिशि कयो, तव्हांखे अॼु ई मिली मिले थी। उन ख़तमु थी आहे, न मंशियात ख़तमु थी आहे। ही सॼो जेको हले पियो सो आई वॉश माना धोखो हूंदो आहे, अखियुनि जो धोखो माण्हुनि खे ॾियण लाइ ही ऐलान कया अथनि। हींअर को मुसवदो मूं पीपल्स पार्टी वारनि खां पुछियो, नून लीग वारनि खां पुछियो, जेके सुञाणू आहे, हुननि जो असांखे मुसवदो कोन मिलियो। अफ़सोस थो थिए क़ौमी असेंबलीअ में तरमीम जो जेकॾहिं आहे मुसवदो 27 जो बि आख़िरी ॾींहं ते आयो, असो बि ॾेखारियो न, लाइ न ॾेखारियो, हथु खणायूं त मुसवदो न अचणु शर्म जी ॻाल्हि आहे। असांजे डिप्टी स्पीकर खे या स्पीकर खे असेंबलीअ में चइजे त जेकॾहिं असांखे महीनो अॻे मुसवदो न ॾींदो त असीं इनखे बिल पास करण जो हक़ न ॾींदासूं। स्टैंड वठे त जीअं मुल्क जे मफ़ादम थिए। उन करे 28 जो मुसवदो अचे त असीं ॻाल्हाईंदासूं। हीअं ख़दशनि ते त मूं थोरो घणो ॻाल्हाए छॾियो आहे। असांखे मूं जे कल्ह तव्हांखे चई छॾियो त जेको हिननि विञायो आहे हिननि तरमीमुनि में, 18 खां पोइ जेके तरमीमुनि में, असांखे आज़ाद अदलिया वापसि खपे, आज़ाद इलेक्शन कमीशन वापसि खपे। हे सभु तरमीमुनि मां असांजो रद्द करे छॾियो निकिरणो पवंदो, ख़ुदि नसारी करणी पवंदी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, इहे जेके इदारा आहिनि सहूलियतकार इदारा आहिनि, पर इन्हनि खे पिनणी क़ौम खपे। पिनण वारो माण्हू इशारे ते हलंदो। त हिन मुल्क जी फॉरेन पॉलिसी, इकोनॉमिक पॉलिसी उन्हनि जी मोहताज रहंदी। कहिड़नि? शाहूकार मुल्कनि जी।
उन जे करे हू डिक्टेट कनि था त हिते टेक्निकल माण्हू हुनरमंद माण्हू न ऐं हिते पैदा करियो पिनणू माण्हू पैदा करियो, ज़रूरतमंद पैदा करियो, हेठियूं हथु पैदा करियो, मथियूं हथु न, उनजो तइदादु वधाइणो आहे। उन करे असीं हिनखे कंडेम करियूं था। मुंहिंजो मुख़्तसिर इहो आहे त IMF जे प्रोग्राम मां निकिरी अचनि, ख़ुदि निसारी अचणु शुरू थींदी। दुरुस्त न हलाईंदा त मुल्क दुरुस्त न हलंदो, मुल्क दुरुस्त न हलंदो त करोड़े माण्हू उन जा मुतासिर थींदा ऐं तकलीफ़ुनि में ईंदा। मराहत याफ़्ता तबिको खे कुझु फ़र्क़ु कोन थो पवे। करोड़े माण्हू जेके रोज़ जी दिहाड़ी कमाइनि या किथे जॉब कनि था, किथे माहवार जॉब कनि था, उन्हनि जी रोज़ी छा थींदो? इन मज़दूर जो ऐं हारीअ जो छा थींदो? जेके अक्सरियत में आहिनि उन्हनि जा घर सॼा उन ते था हलनि। उन करे मुंहिंजे ख़्याल में इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे ऐं असांखे माण्हुनि जे मयार ज़िंदगी खे बहितर करण लाइ निज़ाम जेकॾहिं मथां दुरुस्त न आहे त न थींदो, ऐं जेकॾहिं न थींदो त पोइ ही हुकूमत जे लाइक़ु न आहिनि ऐं हुकूमत मां हिनखे कढियो वञे।